दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक मौजूद GSN। उम्मीद है त तव्हीं सभु ख़ुशि हूंदा। साथी अॼु पाण ॻाल्हायूं था त सूफ़ी छा आहे या नज़र मुंहिंजी हूंदी, इहो ख़्यालु मुंहिंजो हूंदो जेको तव्हां सां वंड वॾी हूंदा, जंहिंमें ग़लति हुअण जी गुंजाइश आहे, छो जो ज़ाहिर में आउं कंहिंजो तालिब कोन आहियां। सूफ़ी हाले सफ़ा खां निकितल आहे, पर सिंध में जेको तसौफ़ आहे उन जी जेका शुरूआत ॿुधाई वेंदी आहे, जेका मूं सूफ़ियुनि जे वातां ॿुधी आहे, हू चवनि था त सूफ़ी जो इल्मु, पाण सुञाण जो इल्मु काइनात में पंजतनि खणी आयो, उन्ही विरायो, उन्ही वंडियो ऐं उन्हनि माण्हुनि खे ॾिनो। हे उहो इल्मु आहे पाण सुञाणण वारो जेको हिन काइनात जे कंहिं बि किताब में लिखियलु कोन्हे को। हीउ इल्मु उहो आहे जेको सीना बसीना मुर्शिद खां मिलंदो आहे तालिब खे, ऐं तालिब उन ते कमु कंदो आहे। उन खां पोइ वरी उहो तालिब ॿिया तालिब करे सघे थो, पर उनजी हिकिड़ी कैटेगरी आहे, हिकिड़ो टाइम पीरियड आहे। उन खां पोइ हिकिड़ी इजाज़त आहे जॾहिं मिलंदी आहे, जंहिंखे सोली सिंधी में चइबो आहे ताज कुलाई। उन खां पोइ तालिब करे सघे थो। इल्मु बाबति हिकु ॿ टे साञावंद जेके सूफ़ी तालिब आहिनि, जेके हींअर मुंहिंजो वीडियो ॾिसंदा, उन्हनि लाइ इशारो आहे जेको आउं रखां थो। इहो इन काइनात जो पंधु आहे। काइनात सॼी इन पंध में मिले थी। वण टिण जबल दरिया समुंड ॿेड़ियूं इंसान, काइनात सॼी तव्हांखे इन पंध में मिलंदी। लतीफ़ साईं चवे थो, पाण ई जल जलाल हू, पाण ई जान जमाल, पाण ई सूरत पिरीअ जी, पाण ई हुस्न कमाल, पाण ई पीर मुरीद थिए, पाण ई पाण ख़याल, सभो ई हाल हे मंझां ई मालूम थिए। असांजे शहर सतन ॿोलियुनि जे शाइर नजफ़ी तारिक चयो, छॾियुमि जे जिस्म ई फ़ानी त सारो साह थी पवंदुसि, ज़रा पर्दा अदम जे राज़ खां आगाह थी पवंदुसि। अल मौत जे सिर आहे त मूंखे नाहे मरण जो गम, फना फिला मां तारिक मां बका बेलाह थी पवंदुसि। सचल साईं चयो, अलाह अलाह छो चवीं, तूं पाण अलाह ॼाण, तूं ॾिसंदड़ तूं ॿुधंदड़, शाहिद आहे क़ुरान, नाहे सच गुमान त सचल साईं हिकिड़ो। घणनि सूफ़ियुनि जूं शाहिदियूं आहिनि इन ते, पर ख़ुदि दुनिया सॼी में सूफ़ी रुगो मज़हब इस्लाम में न हूंदो आहे। सूफ़ी दुनिया जे सभिनि मज़हबनि में थींदा आहिनि। हिंदू मज़हब में सूफ़ी आहिनि, उनखे भर्ती चइबो आहे। ॿुध मत में आहिनि, माना दुनिया जे जेके बि मज़हब आहिनि उन सभिनि में सूफ़ी हूंदो आहे। सूफ़ीअ जी नज़र में काइनात में ख़ालिक दम आहे। ये दम काइनात ख़ल्क़ी आहे, ऐं दम काइनात जे हर वजूद रखंदड़ ज़रे में मौजूदु आहे। जिते बि दम मौजूदु आहे उहो ज़ाते हक़ आहे। अञा अॻिते हलंदासूं दम खां अॻिते त पोइ सूफ़ी जी नज़र में हिन काइनात जो ख़ालिक ख़याल आहे। मैं हाँ हिकु ख़याल मिलसां बि नाल ख़याल दे। उहो जेको ख़याल आहे, जेको ख़ालिक आहे हिन काइनात सॼी जो, सूफ़ी उनखे मञींदो आहे, सूफ़ी जो उन ते वेसाह आहे। मिसाल उन जा ॿ टे सादा ऐं सवला आहिनि। मां जेको कमु करियां थो इन लाइ सभ खां पहिरीं ख़याल ठाहींदो आहियां। मां जेको बि कमु करियां थो या करणु वेंदुसि, पहिरीं ख़यालु ठहंदो आहे, पोइ उहो अमल में ईंदो आहे, पोइ उहो ख़यालु बुझो। मिसाल तौरु सूफ़ी चवे थो, हे ख़ुदि ख़यालु आहे, हिन वजूद पातो आहे, हे जिस्म जो चोलो पातो आहे। इन खां बिना इहो निकिरे थो, इन मां जॾहिं हू ॿाहिरि निकिरे थो, हिन वजूद मां, हिन जिस्म मां जॾहिं उहो ख़यालु ॿाहिरि निकिरे थो, हे कंहिं बि कम जो कोन्हे, हिन जो नालो कोन्हे, हे बुत आहे, मिटी आहे, पियो हुजे। मिसाल तौरु इंसान आहे, ज़िंदा आहे, घुमे थो फिरे थो, वजूद कम जो अथसि, पर हिन मां जॾहिं उहो ख़यालु, उहो दम वञे थो निकिरी ॿाहिरि। लतीफ़ साईं बि चयो थो, पाणीअ मथां झूपड़ा था मूरख उञ मरनि, साह ओॾो सुपरी लोचे तां न लहनि, दम न सुञाणनि, बाक़ी दाहूं कनि मुठनि जी। कमेंट हिन वीडियो ते तालिब ई करे सघे थो, ॿियो न। हाणे जॾहिं पक आहे त हे इल्मु दुनिया जे कंहिं बि किताब में लिखियलु न आहे, केरु कंहिंखे हे इल्मु ॿुधाईंदो ई न आहे, जंहिंखे पाण सुञाणण जो इल्मु चइजे थो, इहो मुर्शिद ॾींदो आहे। मुर्शिद जी माना आहे मूर ते जेको शुद्ध हुजे, मूर आहे ज़ाते हक़, उन ते जेको शुद्ध आहे,
जंहिंजो ॾिठल आहे जेको रस्तो ॾेखारे थो उहो मुर्शिद आहे। पर असां वटि ख़ुदि सिंध में बि सूफ़ियुनि जा अलाए केतिरा अलॻि फ़िरका आहिनि। तोड़े जो भल हज़ार दफ़ा चवनि बि त असां लामज़हब आहियूं, असां फ़िरकनि खां ॿाहिरि आहियूं। वहदतुल वजूदी, वहदतुल शहूदी, अहिड़ा घणा नाला आहिनि हिननि जा सूफ़ियुनि जा जेके जन कैटेगरियुनि में विरायल आहिनि। पर लतीफ़ वहदतुल वजूदी हो, सचल वहदतुल वजूदी हो, शही शाइनात वहदतुल वजूदी हो, सूफ़ी जान साईं वहदतुल वजूदी हो। अहिड़ा सिंध में घणा सूफ़ी अचंदा जेके वहदतुल वजूदी आहे। माना वहदतुल वजूदी जी माना आहे त जेका ज़ात आहे, जेको ज़ाते हक़ आहे, उन खे वजूद आहे। माना इहो आहे जंहिंखे वजूद आहे। शहूदी चवे थो त न इहो न आहे, उहो इन्हीअ में अंदरि वेठो आहे। माना ॿ आहिनि, हिन में अंदरि ऐं हे इन्हनि में इहो जेको फ़र्क़ु आहे इहो वहदतुल वजूदी ऐं वहदतुल शहूदी जो आहे। इहो जंहिंखे इल्मु कोन्हे को, जंहिंखे पाण सुञाणण जो इल्मु था अचनि, जेकॾहिं सूफ़ी जो नज़रियो आहे त पाण सुञाणण जो इल्मु काइनात में पंजतनि खणी आयो, उन जो विरायो। उहो जिते बि दम वारी शइ, इंसान, जानवर या जेका बि काइनात में मख़लूक आहे जंहिंमें दम आहे, जंहिंमें ख़्याल आहे, उन खे ज़ाते हक़ जो जलवो मञींदो आहे, उन जो एतिराम कंदो आहे। छो जो हिन काइनात में हिन सूरत खां वधीक ॿियो कुझु बि कोन्हे जंहिंजा मूं इशारा रखिया। इन इशारनि वारे पंध सां बि जेकॾहिं सूरत मुर्शिद जी कोन्हेसि का त बि का ख़बर न पवंदसि, कंहिं ॻाल्हि जी मालूमात न मिलंदसि। इहो त थियो हिकिड़ो कमु, इहो त थियो हिकिड़ो पंध जेको तालिब खे मुर्शिद खां मिले थो, जंहिंसां हू सूफ़ी सॾिजे थो, जंहिंखे पाण सुञाइण जो इल्मु चइबो आहे, जेको हुनखे मुर्शिद खां मिले थो। हाणे इहो त आहे सिर्फ़ु सूफ़ीअ जी वज़ाहत कईसूं त सूफ़ी जो पंध आहे जेको हिक ॿिए खे हिननि खां मिले थो। मिसाल तौरु इहो जंहिंखे बि मिलियो आहे, असां ताईं जेको पहुतो आहे, आउं तालिब ज़ाती तरह कोन आहियां, पर असां ताईं जेको पहुतो आहे इहो काइनात में पुराणो इल्मु हो जेको हिक ॿिए खां सीना बसीना जो हो, जेको हिक ॿिए खां मिलियो आहे, हिक ॿिए खे असां ताईं अॼु जे दौर ताईं पहुतो आहे सिंध में। इहो त थियो हुनजो हक़ीक़ी पासो। हुनजे मथां चिरे ते ॻाल्हायूं था। सिंध में अलाए केतिरियूं गादियूं आहिनि जंहिंजा मुर्शिद आहिनि जेके तालिब कनि था। सचु आहे त उन्हनि वटि पाण वटि इहो दम, पाण सुञाइण जो जेको इल्मु आहे इहो मौजूदु कोन्हे को। छो जो उन्हनि जा मुर्शिद कोन्हनि के। जॾहिं तव्हां पाण चओ था त हे इल्मु मुर्शिद खां बिना नथो मिले, जानण साईं बि चयो त मुर्शिद बिना न मिले, इहा मण जेका आहे, जॾहिं मुर्शिद बिना नथो मिले त पोइ बाक़ी जेके तालिब कनि था उहे पाण ई मुर्शिद न आहिनि, त उहे तालिब कीअं था कनि? इहो सवाल आहे उन्हनि मुर्शिदनि आॾो जेके पाण ख़ुदि तालिब न आहिनि थिया। ॿिया थींदा आहिनि असां वटि मुरीद। मुरीद तव्हां लतीफ़ जा थी सघो था, भल उहो जान में ज़ाहिर में न हुजे। कलंदर साईं जा थी सघो था, कंहिंजा मुरीद आहे माना उनजे पोयों सॾाईंदड़, उन जूं ॻाल्हियूं ॿुधी ओड़ो कमु कंदड़ मुरीद केर बि थी सघे थो। पर जेको तालिब आहे, जेको काइनात जे हर ज़रे में हक़ ॾिसे थो, ख़ुदि उन मथां बि फ़र्ज़ु आहे त उहो जेका सुञाणप खणे थो या जंहिंखां इल्मु वठे थो, ख़ुदि उन वटि पाण वटि इहो इल्मु आहे। मिसाल उहो चवे थो त उछले छॾ आकड़ खे तॾहिं मिलई अला, एरामी ते इश्क जो मथे उघाड़ो आओ ऐं गार पाए गारो ॻिचीअ में तूं पेटो आहे। मां उन अचण खे यादि कर, तूं साॻो रख समा, हितों वेंदे पोइते भला कहिड़ो ॿधियूं वेंदे कुला नाक ॿिनि घड़ियुनि खां अची बांबूरियो आई भाउ। जानण चवनि चए जग में न सेर सॾाए न पा, छो जो आकड़ ऐं अलाह कॾहिं न ठहिया पाण में। जॾहिं इहो इल्मु आकड़ सां बि नथो बीहे त पोइ असां वटि त जेके बि तालिब कनि था, अक्सरियत पराडनि में घुमंदा आहिनि, पिजारनि ते घुमंदा आहिनि, कार गाॾियुनि में घुमंदा आहिनि, वीगो गाॾियुनि में घुमंदा आहिनि, काटन फुल पाईंदा आहिनि, हज़ारनि जा बूट टोप एॾा ख़ूबसूरत तव्हांखे लॻंदा। जेकॾहिं उहे मुर्शिद अचे तव्हांजे आॾो वेहनि, तव्हांखे महसूसु थींदो त MNA MPA वज़ीरनि जहिड़ा हुननि जा पंहिंजा। ऐं उन्हनि ते तनक़ीद कोन थो करियां, मुर्शिद आहिनि जंहिंजो बि मुर्शिद जेको बि आहे उन ते तनक़ीद कोन थो करियां, पर मूं हिकिड़ी ॻाल्हि थो करियां त जॾहिं आकड़ सां नथो मिले, इहो हुनजो रस्तो ई न आहे, त पोइ ईअं आहे। मिसाल भला जेके ॾन नज़र वठनि था, मुतालबनि खां वठनि था जेके नज़रानो, उन लाइ तारिक साईं चवे थो त मुरीदी खादमी ॾन नज़र दावत सभु आहे दलबो।
फुरे हीअ ख़ल्क़ ख़ालिक़ जी ख़ुदा वटि ख्वार थियणो आहे। नाहे कुझु इश्क़ या आसान उसूलीअ स्वार थियणो आहे। जॾहिं अहिड़े क़िस्म जी तकलीफ़ अहिड़े क़िस्म जी ॾुखियाई आहे, छो जो घणनि सूफ़ियुनि जी वज़ाहत आहे त हे हर माण्हू नथो थी सघे सूफ़ी, लखनि में न किरोड़नि में बि को। हाणे त अॼु जे दौर में गेड़ू पाइण सां हर माण्हू सूफ़ी सॾाए थो, नालनि पोयां कामरेडनि जे बिला केतिरनि जे पोयां लिखियो पिया सूफ़ी। इहो जेको पंध हक़ीक़ी जंहिं माण्हू खे मिलियल आहे, उन्ही माण्हू जेकॾहिं इन पंध सां कमु नथो करे त उन्ही ते ई गुनाह आहे, उन्ही ते ई ॾोह आहे। सूरत खे सां ग़लति थो हले, दम वारी शइ खे तकलीफ़ थो ॾिए त पोइ उन्ही ते सज़ा आहे। जेके बि असां वटि गादियूं अक्सीरियत सां सिंध में मौजूदु आहिनि सूफ़ियुनि जूं, जेतिरा बि अलाए केतिरा उन जा नाला आहिनि, अलाए केतिरा उहे जेके मुर्शिद आहिनि, उहे माण्हू खे हथु न ॾींदा आहिनि। परे खां तव्हां ॾिसो वेठा, साईं खे सूरत पचायो, हथु न ॾियो, साईं खे हथु ॾींदासीं बिजली लॻंदी न। ख़ुदि जेको तसौफ़ जो हक़ीक़ी इल्मु सिंध में मौजूदु हो, उन्हीअ खे मेरो कयो आहे, धुंधलो कयो आहे। अॼु जे दौर जे सूफ़ियुनि फैशनी बणायो आहे, कपिड़नि जी सुञाणप कराई आहे, गेड़ू सुञाणप कराई आहे उन्हनि जी, पर उन्हनि जे कम, उन्हनि जे अमल, उन्हनि जी सुञाणप नाहे कराई। इन करे हक़ीक़ी सूफ़ी, वहदतुल वजूदी सूफ़ी, जंहिं काइनात जे हर दम वारे शइ में वहदत, जंहिं उनजो ज़ाते हक़ जो जलवो ॾिठो आहे, उहो सूफ़ी अॼु बि जिते बि लभे तव्हांखे, अॼु जिते बि आहे, अनमोल आहे, हीरो आहे। उन्हीअ जी तव्हां जेतिरी बि तारीफ़ करियो करे सघो था, पर जेके रुगो ख़ाली मुर्शिद आहिनि, जन वटि पाण वटि इहो इल्मु कोन्हे, उन्हनि खे वॾियूं गादियूं आहिनि, वॾियूं गाॾियूं आहिनि, वॾा नाला आहिनि उहे, पर सच हे आहे त उन्हनि खां जेकॾहिं इहो सवाल कजे थो त उहो चवंदा त हे साॻियो ई नालो जेको इसम ते आयो आहे, इहो साॻियो ई हो जेको हाणे वरी मोटी आयो आहे। पाण ई चवनि था, मिसाल तौरु अलाए केतिरियूं सिंध में क़बरूं मुक़बरा मौजूदु आहिनि, उहे उन्हनि सभिनि माण्हुनि खां मुंहिंजो सवाल आहे, जेके उन्हनि जा तालिब आहियो, तव्हां पाण चओ था त उहो साॻियो शख़्स ज़िंदा आहे, वेठो आहे, मोटी आयो आहे, त पोइ क़बर छो ठाही अथसि? मिसाल दुनिया जा माण्हू असांजो सवाल कंदा आहिनि त भाई हिकिड़ो माण्हू जॾहिं जीअरो आहे त उन क़बर जो, क़बर बि ठहियलु हुजे, माण्हू बि जीअरो हुजे, ईअं थींदो ई न आहे न। क़बर निशानी आहे, पोइ असांखे जवाब में चवंदा आहिनि त इहा हुनजो जिस्म आहे, या हुनजी मिटी आहे, इहो हुनजो चोलो आहे, खोड़ सतरा उन्हनि वटि जवाब हूंदा आहिनि। आख़िरी इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि ते आउं पंहिंजी राय रखे तव्हां खां इजाज़त थो वठां। राय मुंहिंजी हीअ आहे त ख़्याल ऐं दम ख़ुदि वजूद ऐं जिस्म जा मोहताज आहिनि। वजूद ऐं जिस्म जेसीं ताईं ख़्याल खे न आहे, तेसि ताईं ख़्याल मोहताज आहे। जीअं सलो, संगो, हिकिड़ो सलो आहे न जंहिंमें संगु थींदो आहे, सारी या कणिक हुजे, उहो सले जो संगु मोहताज हूंदो आहे। संग लाइ सले जो हुअणु पहिरीं लाज़िम हूंदो आहे, ईअं ख़्याल ऐं दम लाइ वजूद जो पहिरीं हुअणु लाज़िम आहे। जेसीं ताईं वजूद में वजूद न आहे, तेसि ताईं दम ऐं ख़्याल हिन में अचे ई नथो सघे। इहे ॿई हिन जा मोहताज आहिनि। तोड़े जो सूफ़ी जो नज़रियो चवे थो त ख़ुदि वजूद ऐं जिस्म उन जा मोहताज आहिनि। हे जेको लामकान आहे, जान साईं हिकिड़ी जॻह ते चयो, लामकान ॿिया दर्शन मथां ॾियो मोहम्मद, ज़मीन ते दी मोहम्मद आमना जे घर आयो। ला माना न, मकान माना जॻह। जॾहिं ला मकान आहे त उते अहद कीअं आहे? अहद आहे त पोइ त मकान आहे न। ख़ुदि ला मकान में ई पूरी काइनात आहे। पोइ जेको जंहिंजो ॻोल्हो आहे उन खे उते ला मकान मां सभु शइ मिले थी। पर जीअं मूं पहिरीं चयो, आख़िरी ॻाल्हि इहा ई आहे त काइनात में हीअ जेतिरी पूरी ॿाहिरि वसी काइनात आहे, इहा सॼी जो सॼी काइनात माण्हू जे पंहिंजे वजूद में मौजूदु आहे। जेसीं ताईं पंहिंजे वजूद में उन्हनि सभिनि शयुनि खे पाण ॻोल्हे नथो लहे, बाक़ी जेका ॿुध आहे, जेके ॻाल्हियूं आहिनि, कूड़ियूं आहिनि, ठगी आहे, जेसीं ताईं मुशाहिदो पाण नथो करे। हक़ मौजूदु